سورة النازعات. بسم الله الرحمن الرحيم. والنازعات غرقا والناشطات نشطا والسابحات سبحا فالسابقات سبقا فالمدبرات أمرا يوم ترجف الراجفة تتبعها الرادفة قلوب يومئذ واجفة أبصارها خاشعة. अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। अंदर घिड़ी छिके आणींदड़नि जो कसम आहे ऐं खोले आसानी सां गंढ छोड़ींदड़नि जो कसम आहे ऐं चङी तरह सां तरंदड़नि जो कसम आहे। पोइ डोड़ी अगराई कंदड़नि जो कसम आहे। पोइ सभु कम जे थींदड़नि टोलियुनि जो कसम आहे त जंहिं ॾींहुं धुबण वारी धुबंदी उनखे पुठियां लॻंदड़ ॿियो धोॾो पुठियां लॻंदो। तंहिं ॾींहुं केतिरियूं ई दिलियूं ॾकी वञण वारियूं हूंदियूं। उन्हनि जूं अखियूं ख्वारीअ सबबि झकियूं थींदियूं। يقولون أئنا لمردودون في الحافرة أئذا كنا عظاما نخرة قالوا تلك إذا كرة خاسرة فإنما هي زجرة واحدة فإذا هم بالساهرة. चवनि था त असीं पोएं पेरे मोटाइबासूं छा? हां जॾहिं भुता हॾा थींदासूं चवंदा आहिनि त उन महल इहो ॿीहर मोटण वॾो नुक़सान वारो आहे। पोइ इहो वाक़ियो हिकिड़ी सख़्त हकल आहे। पोइ उते जो उते उहे हिकु पधरे मैदान में हाज़िर थियल हूंदा। هل أتاك حديث موسى إذ ناداه ربه بالوادي المقدس طوى اذهب إلى فرعون إنه طغى فقل هل لك إلى أن تزكى وأهديك إلى ربك فتخشى فأراه الآية الكبرى فكذب وعصى ثم أدبر يسعى فحشر فنادى فقال أنا ربكم الأعلى فأخذه الله نكال الآخرة والأولى إن في ذلك لعبرة لمن يخشى. ऐं पैगंबर तो वटि मूसा जी ख़बर पहुती आहे छा? जॾहिं संस पालनहार खेसि पाक मैदान तवा में छॾियो त फिरौन ॾांहुं वञ छो त हू हद खां लंघियो आहे। पोइ उनखे चओ त हुन ॾांहुं ख़्याल अथई त तूं सुधरजांइ ऐं तुंहिंजे पालनहार ॾांहुं तोखे सिधो रस्तो ॾेखारियां त तूं उन खां डिॼीं। पोइ फिरौन खे वॾी निशानी ॾेखारियाईं। पोइ फिरौन मूसा खे कूड़ो भांयो ऐं नाफ़रमानी कयाईं। वरी उतां पुठीरो थी तिखो हलण लॻो। पोइ पंहिंजी क़ौम खे गॾु कयाईं। पोइ छॾियाईं। पोइ चयाईं त आऊं अव्हां जो तमामु मथां पालनहार आहियां। पोइ अल्लाह उन खे आख़िरत ऐं दुनिया जे अज़ाब में पकड़ियो। बेशक हिन किस्से में उन्हे लाइ नसीहत आहे जेको डिॼे। أأنتم أشد خلقا أم السماء
بناها رفع سمكها فسواها وأغطش ليلها وأخرج ضحاها والأرض بعد ذلك دحاها أخرج منها ماءها ومرعاها والجبال أرساها متاعا لكم ولأنعامكم भला बणावत में अमी ॾुखिया आहियो या आसमान जंहिंखे अल्लाह बणायो उन जे मथां ई बुलंद कयाई पोइ उनखे बराबरि बिहारियाई ऐं उन जी राति खे ऊंदह कयाई ऐं उन जो सोझरो ॾींहं जो पधरो कयाई ऐं उन खां पोइ ज़मीन खे विछायाई उन मां संस पाणी ऐं संस गाह कढियाई ऐं जबलनि खे मुहकम खोड़ियाई अव्हां जे नफ़े लाइ ऐं अव्हां जे ढोरनि जे नफ़े लाइ فَإِذَا جَاءَتِ الطَّامَّةُ الْكُبْرَى يَوْمَ يَتَذَكَّرُ الْإِنسَانُ مَا سَعَى وَبُرِّزَتِ الْجَحِيمُ لِمَنْ يَرَى فَأَمَّا مَنْ طَغَى وَآثَرَ الْحَيَاةَ الدُّنْيَا فَإِنَّ الْجَحِيمَ هِيَ الْمَأْوَى وَأَمَّا مَنْ خَافَ مَقَامَ رَبِّهِ وَنَهَى النَّفْسَ عَنِ الْهَوَى فَإِنَّ الْجَنَّةَ هِيَ الْمَأْوَى पोइ जॾहिं वॾो वाक़ियो क़यामत जो ईंदो उन ॾींहुं माण्हू उहो यादि कंदो जेकी दुनिया में कमायो हुआईं ऐं दोज़ख उन्हीअ लाइ पधरो कबो जेको ॾिसणु घुरंदो पोइ जेको हद खां लंघियो हूंदो ऐं हिन दुनिया जी हयाती खे भलो सम्झाई तंहिंजी जाइ बेशक दोज़ख आहे ऐं जेको पंहिंजे पालणहार जे हुज़ूर में रूबरू बीहण खां ॾिनो ऐं नफ़्स खे सद खां झलियाई पोइ तंहिंजी जाइ बेशक बेहिश्त आहे يَسْأَلُونَكَ عَنِ السَّاعَةِ أَيَّانَ مُرْسَاهَا فِيمَ أَنْتَ مِنْ ذِكْرَاهَا إِلَى رَبِّكَ مُنْتَهَاهَا إِنَّمَا أَنْتَ مُنْذِرُ مَنْ يَخْشَاهَا كَأَنَّهُمْ يَوْمَ يَرَوْنَهَا لَمْ يَلْبَثُوا إِلَّا عَشِيَّةً أَوْ ضُحَاهَا ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां क़यामत बाबति पुछनि था त उन जो वाक़ियो थियणु कॾहिं आहे ऐं पुछंदड़ उन जी ख़बर बाबति तूं कहिड़े ख़्याल में आहीं उन जी पुॼाणीअ जी ख़बर तुंहिंजे पालणहार वटि आहे जेको क़यामत खां डिॼे रुगो तंहिं लाइ तूं डिॼारींदड़ आहीं जंहिं ॾींहुं उन खे ॾिसंदा तंहिं ॾींहुं ईअं भाईंदा त ॼण क हिकिड़े वक़्तु सांझी या उन जे सुबुह खां सवाइ दुनिया में रहिया ई न हुआ